अज असांजी समाजड़ी सिंध जी सूरत हाल अवांजे सामो अज असांजे मुल्क पाकिस्तान जी सूरत हाल अवांजे सामो अज बदअमनी अवांजे सामो अज बेहयाई अवांजे सामो अज बद किरदारी अवांजे सामो अज माशी सूरत हाल मुल्क जी अवांजे सामो जेको अमीर आ वो अमीर खां अमीर तर थींदो पियो वने जेको गरीब आ वो गरीब खां गरीब तर थींदो पियो वने जेकरे अमीरन जे घर में 10-10 15-15 टाम पचन था ऐं उहे ज़ाया था थियन त जो गरीबन जे घर में ब वेला टे वेला ब ॾींहं टे ॾींहं फाका बि हलन था। सूरत हाल इंतहाई गंभीरा मां बारहा पंजन इज्तिमात में इन गाल जी वजाहत कई त मुसलमानों जेकरे पाकिस्तान के हकीकी रियासत मदीना बनाइण चाहियो था, माशी मसाइला बेहतर कराइण चाहियो था, पाकिस्तान जे तमाम तर निजाम के बेहतर हलाइण चाहियो था त पोचो हिनन मदीने जे मीर जे वारिसन उलमाए हक उलमाए देवबंद जो साथ दियो, सहाबा जे गुलामन दीवानन परवानन उलमाए हक उलमाए देवबंद जो साथ दियो। अल्लाह जो कसम जने मां अहादीस मुबारक जे किताबन ते नजर थो क्या मुखे जनाब अमीर उमर जो दौरे हुकूमत नजर थो अचे। सुनो अमीर अमीरुल मुमिनीन जनाब उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन मदीने जी सरजमीन दारुल खिलाफा है। सुने उमर मदीने जे मीर जे हिकड़े जानिसार वफादार सच्चे यार हजरत सईद बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हु के सदियो ऐं जनाब अमीर उमर हजरत सईद बिन आमिर के फरमायो, सईद मां उमर जी दिल थी चे त मां उमर तो के यमन जो गवर्नर बनाया। हजरत सईद बिन आमिर चवण लगो, अमीरुल मोमिनीन इहो वजन तमाम वडो आ, बार तमाम घणो आ, मेहरबानी क्यों इहो वजन तहां मुझे कुल्हन ते न विधो। जरे हजरत सईद बिन आमिर इहे लफ्ज थिया त जनाब अमीर उमर फरमायो, सईद ता हेडो वडो इमारत जो वजन मां उमर जे कुल्हन ते विधो आ, ता थोड़ो वजन भी पंजन कुल्हन ते खणण जे लाइ तैयार न हो, थोड़ो वजन भी बर्दाश्त करण जे लाइ तैयार न हो। सईद मां उमर तो खां पुछा नथो त तोखे गवर्नर मुकर्रर कया न या न कया, मां उमर तो के हुक्म थो क्या अज खां पो यमन जो गवर्नर तू आ ऐं यमन जी सूरत हाल तुझे हवाले आ। हजरत सईद बिन आमिर पंहिंजे सामान के बंद कयो, पंहिंजी घरवारी के वरतई, वञण लगो। सुने उमर हजरत सईद बिन आमिर के चो, सईद कुछ माल जी जरूरत अथई त बुधाए, पैसे जी जरूरत अथई त बुधाए, दिरहम दीनार जी जरूरत अथई त बुधाए। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत सईद बिन आमिर फरमायो, सही अल्लाह जो नालो काफी आ, पैसे जी जरूरत कौन है, दिरहम जी जरूरत कौन है, दीनार जी जरूरत कौन है। हजरत सईद बिन आमिर रवानो थी वियो, यमन पहुतो, गवर्नरशिप के संभाली। कुछ ॾींहं गुजरिया, यमन जे सरजमीन जा कुछ साथी मदीने जी धरती ते आया, जनाब अमीर उमर जे खिदमत में आया ऐं सुहणे उमर उन्हनि साथियुनि खे चयो त मूंखे का लिस्ट ठाहे ॾियो, यमन में जेका गरीब आहिनि मिस्कीन आहिनि, मां उमर उन जे लाइ कुछ माली ताउन जो बंदोबस्त कया। तवज्जो कजाए मुराद घोटे जा गयूर मुसलमान, तुझो ईमान ताज़ो थी पवंदो। उन्हनि साथियुनि पन्नो खयो, कागज खयो, कलम खयो ऐं लिस्ट ठाहियो त फलाणो पुट फलाणे जो गरीब आ, फलाणो पुट फलाणे जो गरीब आ, फलाणो पुट फलाणे जो गरीब आ। इहा लिस्ट जनाब अमीर उमर जे खिदमत
में खणी आया। सुने उमर लिस्ट वरती पढ़े पियो, फलाणो पुट फलाणे जो, फलाणो पुट फलाणे जो, फलाणो पुट फलाणे जो नालो आयो त सईद पुट आमिर जो, सईद बिन आमिर जने यो नालो आयो त सुने उमर उन्हनि साथियुनि खां पुछो त अल्लाह जा बानो हे सईद बिन आमिर कहिड़ो आ, हे सईद बिन आमिर केड़ा मुखे बुधायो त सही। जी साईं, जेको तहां असांजो गवर्नर लगायो आ, यमन जो जेको गवर्नर आ सही है उन जो नालो आ। अल्लाहु अकबर। जनाब अमीर उमर फरमायो गरीबा चो साईं गरीबी जी केड़ी गाल था पुछो। साईं बटे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, सईद जे घर में कुन्नी भी कोन्हे चढ़ंदी, फाकन ते पंहिंजो वक्त गुज़ारींदो। अल्लाहु अकबर। जने जनाब अमीर उमर ये लफ्ज़ ॿुधा अखियुनि मां ज़ारो कतार नीर पिया हलनि, ॾाढी मुबारक पाणीअ सां तर थी वई, ॻोढ़नि सां तर थी वई। जनाब अमीर उमर आयो, बैतुल माल जे खजाननि मां सभिनी माण्हुनि जे लाइ कुछ माली ताउन जो बंदोबस्त कई, हिकड़ी वॾी गंडड़ी तैयार कई। किताबनि में अचे थो उन गंडड़ी में तकरीबन 1000 दिरहम या 1000 दीनार हा, उहा ठाहे करे उन्हनि साथियुनि खे ॾिनई, हे माण्हुनि में तक़सीम कजो। पर हीअ गंडड़ी मां सईद बिन आमिर जे लाइ ठाही आ, गवर्नर जे लाइ ठाही आ। हीअ गंडड़ी उनखे ॾिजो। तवज्जो कजांइ, तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। अॼु चओ था न पाकिस्तान जा मसइला हल छो नथा थियनि, अॼु चओ था न माशी सूरत हाल बेहतर छो नथी थिए। मां चवंदो हा हे वॾा वॾा वाकू इदारनि जे मथां वेठा आहिनि, वॾा वॾा वाकू वाट पटियूं वेठा आहिनि, लकड़ हज़म पत्थर हज़म, खुदा जो कसम करप्शन जी इंतिहा थी वई आ। काॾां असांजो मुल्क तरक्की करे। हे साथी आया यमन जे सरजमीन ते पहुता, उहा गंडरी जनाब अमीर उमर जी खणी यमन जे गवर्नर हज़रत सईद बिन आमिर जे खिदमत में आया। उहा गंडरी ॾिनो, साईं हीअ गंडरी अमीरुल मोमिनीन तहां जे लाइ ॾिनी आ, क़बूल पे। हज़रत सईद बिन आमिर खे ख़बर न आहे त गंडड़ी में छा आहे। गंडड़ी वरतई, उन्हनि साथियुनि जे साम्हूं उन जूं गंडियूं खोलियई, उनखे खोले जॾहिं ॾिठई अंदर दिरहम ऐं दीनार आहिनि। हज़रत सईद बिन आमिर खां रल निकिरी वई, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। घर वारी रड़ कई, सईद ख़ैर त आहे, छा ॻाल्हि आ? भला अमीरुल मोमिनीन फानी जहान छॾे वियो छा? चई न, इन खां बि वॾो नुक़सान थी वियो। जे भला के मुसलमाननि जे लश्कर खे शिकस्त आई आ छा? चई न, इन खां बि वॾो नुक़सान थी वियो। जी सईद छा ॻाल्हि आ, ॿुधाए त सही। जी अॼु असांजे घर में दुनिया दाख़िल थी आ, अॼु असांजे घर में पैसो दाख़िल थियो आ, दिरहम दाख़िल थियो आ, दीनार दाख़िल थियो आ, इन जे करे मूंखां रड़ निकिरी वई आ। अल्लाहु अकबर। सहाबी सहाबी हा, पर सहाबियाणियूं बि त सहाबियाणियूं हो न। उहा घर वारी चवण लगी हज़रत सईद बिन आमिर खे, सईद घबराए न, जेकॾहिं तूं इजाज़त ॾे मां तुंहिंजी खिदमत में अचां। ॿई गॾिजी विहूं, नंढड़ियूं नंढड़ियूं गंडड़ियूं तैयार कयूं ऐं सिज लहण खां पहिरियां इहा सॼी रक़म असां यमन जे ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि में तक़सीम कयूं त कीअं थींदो। हज़रत सईद फरमायो वाह जो मशवरो ॾिनो अथई। हलिया घरवारी आई, ज़ाल मुड़स वेठा, नंढियूं नंढियूं गंडड़ियूं तैयार कयूं। सिज लहण खां पहिरियां पहिरियां सॼो जो सॼो माल ग़रीबनि में तक़सीम करे छॾियो, पंहिंजे घर जी साॻी जो साॻी सूरत हाल। ता पढ़ो त सही, सहाबा जे ज़िंदगियुनि खे ता मुतालो त कयो, हज़रत सहाबा किराम जे पाक ज़िंदगियुनि जो